रासिन घेरेले वासिन गुज़िरियल साल 2025 खे महांगाई क़बाइली झेड़नि तोड़े ज़रात जो अघु घटि मिलण समेत तकलीफ़ुनि वारो साल करार ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां पेश आहे घेरेले मां मेहरान टीवी जी रिपोर्टर अब्दुल गनी मुग़ल जी रिपोर्ट। साल 2025 खे घेरेलो वासिन तमामु ॾुखियो ऐं महांगाईअ सटियल साल करार ॾींदे नए साल 2026 में उमेद ज़ाहिर कई आहे त हीउ साल तमामु सुठो गुज़रंदो ऐं हिन में जेको ग़रीब आवाम आहे उनखे रिलीफ मिलंदो, सस्ताइप थींदी। इन हवाले सां जॾहिं मेहरान टीवीअ तरफ़ां शहरनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कई वई त उन्हनि मेहरान टीवीअ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। 2025 इंतहाई ॾुखियो साल गुज़रियो। तमामु हारियुनि जे लाइ, मज़दूरनि जे लाइ, असां मिसकिन पुरतनि जे लाइ तमामु तकलीफ़ वारो गुज़रियो। अलाह मालिक आहे हिन जेको साल मोलालीअ जो आमद बि आहे ऐं तेराज बि आहे। माना मालिक साईं हिन साल में का भलाई करे हारियुनि जे लाइ, मज़दूरनि जे लाइ। बाक़ी तमामु ॾुखियो जेको आहे हालात तमामु तंग पिया था हलनि पिया। ग़रीब मिसकिन माण्हू माना पेट जीअण में ॾुखियो लॻो पियो आहे। कहिड़ी ॻाल्हियूं कयूं बदमनी आहे, बसि छा ॿुधाइजे, कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइजनि माना हिन हालातनि ते। अलाह मालिक हिन साल में कुझु न कुझु उमेदूं आहिनि असांखे, हारियुनि खे, मज़दूरनि जे लाइ, औरतुनि जे लाइ का माना अलाह का भलाई करे को मालिक साईं को चङी कंदो। 2025 तमामु माना बदतरीन साल हुयो। वॾी महांगाई उरूज ते हुई, बदअमनी हुई वॾी तमामु। अलाह ताला कंदो 2026 आहे जेको अलाह जी उमेद सां अलाह ताला बहितर कंदो। अलाह साईं महांगाई माना दूरि कंदो, सस्ताई बि ईंदी इंशाअल्लाह। 2025 में ज़रायत खे ॾाढो धकु पहुतो, इन करे हारी नारी माण्हू काफ़ी परेशान हुया ऐं रेट घटि हुजण जी सूरत में ख़रीदारी घटि थी। हाणे मौला जी आमद आहे 2026 जी स्टार्टिंग सां इंशाअल्लाह मौला खे पारां था त हीउ साल असांजो भलो गुज़रंदो। इंशाअल्लाह गवर्नमेंट बि आवाम खे रिलीफ ॾींदी। हिकु साल गुज़रियो, महांगाई तमामु उरूज ते हुई। उमेद था कयूं त हीउ नओं साल 2026 तमामु सुठो गुज़रंदो, आवाम खे सुठो रिलीफ मिलंदो। 2025 ॾाढो ॾुखियो साल हुयो। क़बीलाई झेड़ा, फ़साद, ज़रात जो जेको आहे सो रेट घटि हुजणु। वेंदे वेंदे 2025 शिकारपुर सानियो असां सभिनी सिंध वासियुनि खे ॾुखारो करे वियो। असां हाणे नए साल 2026 में इहा उमेद रखूं था, मौला जो आमद जो महीनो आहे। इन साल शुरूआत थिए थी जेको आहे सो त मौला कंदो त इहे क़बीलाई झेड़ा ऐं उन खां इहे ख़तमु थी वेंदा ऐं अमन अमान थींदो। ऐं हुकूमत खे अपील आहे त ज़रात ते थोरो ध्यानु ॾियनि, महिरबानी करे उन्हनि ज़रात जो थोरो रेट छो त असांजो इलाइक़ा जेके बि आहिनि ज़रात सां वाबस्ता आहिनि उन्हनि ते थोरी नज़रसानी थिए, जीअं ग़रीब ॿिनि वक़्तनि जी मानी खाए। कैमरामैन इरफान अब्बासी सां अब्दुल गनी मुग़ल, मेहरान टीवी न्यूज़, घेरेलो।